अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर अहले सुन्नत का महब्बत रसूल के बारे में 14 सवाल जवाब। दुआए खलीफ़ा अत्तार या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत का महब्बत रसूल के बारे में 14 सवाल जवाब पढ़ी या ॿुधी वठे, उनके महब्बत रसूल में तड़पण वारी दिल ऐं इश्क़ नबी में ॻोढ़ा ॻाइण वारी अख अता फ़रमाए ऐं उन जी वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाए ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मोमिन जुमे जी रात 2 रकातुनि सां गॾु अहिड़ी तरह नमाज़ पढ़े जो हर रकात में सूरह फ़ातिहा खां पोइ 25 भेरा क़ुल हुवल्लाहु अहद पढ़े, पोइ ही दुरूद शरीफ सल्लल्लाहु अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी 1000 भेरा पढ़े त ईंदड़ जुमे खां अॻु ख़्वाब में मुंहिंजी ज़ियारत कंदो ऐं जंहिं मुंहिंजी ज़ियारत कई अल्लाह पाक उन जा गुनाह मुआफ़ फ़रमाए छॾींदो। अल क़ौलुल बदी सफ़ो 383। मथे बयान कयल दुरूद शरीफ जे फ़ज़ाइल में शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह नक़ल कनि था, जेको शख़्स जुमे जे ॾींहुं 1000 भेरा ही दुरूद शरीफ पढ़ंदो त उहो सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाब में ज़ियारत कंदो या जन्नत में पंहिंजी मंज़िल ॾिसंदो। जेकॾहिं पहिरें भेरे मक़सदु पूरो न थिए त ॿिए जुमे ते बि इन खे पढ़े, इंशा अल्लाहुल करीम 5 जुमअनि ताईं उनखे सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी वेंदी। तारीख़ मदीना सफ़ो 343। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सवाल, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी महबत करणु घुरिजे? जवाब, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी माउ पीउ औलाद ऐं हर प्यारी शइ खां वधीक महबत करणु ज़रूरी आहे। तव्हां हर जुमे ते ख़ुतबात रज़विया में ॿुधंदा हूंदा, अला ला ईमान लिमन ला महबत लह, याने ख़बरदार उन जो ईमान नाहे जंहिंखे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां महबत नाहे। ख़ुतबात रज़विया सफ़ो 6, दलाइलुल ख़ैरात सफ़ो 47। महब्बत गैर की दिल से निकालो या रसूल अल्लाह, मुझे अपना ही दीवाना बना लो या रसूल अल्लाह। सवाल, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी इश्क़ रसूल जे बारे में कुछ बयान करियो। जवाब, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जो इश्क़ रसूल भी में बेमिसाल हो। जेकॾहिं कंहिंखे थोरो घणो सम्झ में अचे त उहो आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी नातिया कलाम हदायक बख़्शिश के थोरो थोरो यादि करणु शुरू करे, इंशा अल्लाह उहो वॾो आशिक़ रसूल बणिजी वेंदो। जंहिं शइ खे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत हासिल आहे, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह उन शइ जो अदब कंदा हुआ। एसि ताईं जो पाण रहमतुल्लाह अलैह मदीने जे कुते जो बि अदब कंदा हुआ ऐं उन हवाले सां पाण रहमतुल्लाह अलैह हदायत बख़्शिश में अशआर बि लिखिया आहिनि। जीअं त हिकु मक़ाम ते पाण रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, रज़ा किसी सगे तैयबा के पाँव भी चूमे, तुम और आह के इतना दिमाग लेके चले। हिन शेर में आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पाण खे मुखातिब करे इरशाद फरमाए रहिया आहिनि त ए रज़ा, कॾहिं तो मदीने जे कुतनि जा पेर बि चुमिया आहिनि? तोखे एतिरी सम्झ नाहे त मदीने जे कुते जा पेर चुमिया वेंदा आहिनि? कुझु अक़लमंदनि जे सम्झ में अहिड़ा शेर न ईंदा आहिनि, जंहिंजे करे उहे तनक़ीद करणु लॻंदा आहिनि। इहा क़िस्मत जी ॻाल्हि आहे त को तनक़ीद कंदो आहे ऐं को अल्लाह पाक जे वलियुनि जे पुठियां हली पंहिंजे लाइ जन्नत जो सामान कंदो आहे। जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह मदीने जे कुतनि जो एतिरो अदब कंदा आहिनि त पोइ मदीने सां निस्बत रखण वारनि ॿियनि जानवरनि जो केतिरो अदब कंदा हूंदा। पोइ जेके मदीने वारे सां निस्बत रखनि था, जीअं सहाबाए कराम रज़ियल्लाहु अन्हुम, अहले बेत अतहार ऐं सादाते किराम, इन्हनि जो केतिरो अदब एहतराम कंदा हूंदा। आम माण्हू सादाते कराम जो केतिरो अदब कंदा आहिनि, इहा मूंखे ख़बर आहे ऐं तव्हांखे बि इन जो तजुर्बो हूंदो। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी वारा सादाते किराम जो वॾो अदब कंदा आहिनि ऐं इहो सॼो अदब मुंहिंजे आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे फैज़ मां विरहायो वियो आहे। मुस्तफ़ा का वो लाडला प्यारा, वाह क्या बात आला हज़रत की, गौसे आज़म की आँख का तारा, वाह क्या बात आला हज़रत की, सुन्नियों के दिलों में जिसने थी शम्अ इश्क़ रसूल रोशन की, वो हबीब खुदा का दीवाना, वाह क्या बात आला हज़रत की। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सवाल,
जंहिंखे मदीने वञण जी तड़प न हुजे ऐं न ई संदसि दिलि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई में ग़मगीन थिए त उहो छा करे? जवाब, जंहिंखे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ में रोअण न अचे ऐं ग़म जी कैफ़ियत पैदा न थिए त उहो कोशिश करे रोअण जहिड़ो चहिरो बणाए, छो त सुठनि जी नक़ल करण बि सुठो कमु आहे, पर ही रोअण ॾेखाव लाइ न हुजे। उहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असांजे ग़म में, उम्मत जे ग़म में ॻोड़ा वहाईंदा रहिया, असांखे यादि कंदा रहिया। जॾहिं दुनिया में आया त पैदा थींदे ई रब्बे हबली उम्मती, यानी ए अल्लाह मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे छॾ, मूंखे ॾेई छॾ, मूंखे हिबा कर। जिन जे लबनि ते हो उन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज में उम्मत खे यादि कयो। जॾहिं क़ब्र अनवर में तशरीफ़ खणी विया तॾहिं बि संदसि मुबारक चप हिली रहिया हुआ। जॾहिं कन वेझो करे ॿुधो वियो त उम्मती उम्मती, यानी मुंहिंजी उम्मत चई रहिया हुआ। अॼु बि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती उम्मती चई रहिया आहिनि। कंज़ुल उम्माल जुज़ 14 178/7 हदीस 39-108। कॾहिं कॾहिं इंसान जा कन वॼंदा आहिनि त उन वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़णु मुस्तहब आहे। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह लिखनि था त ही आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मती उम्मती फरमाइण जी आवाज़ आहे। फतवा रज़विया 712/30। बाज़ औक़ात ही आवाज़ जंहिंखे रब चाहींदो आहे उनखे ॿुधायो वेंदो आहे। इन जी हिकु अलामत ही हूंदी आहे त उन जा कन वॼंदा आहिनि, तंहिं करे उन वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे। जेके आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे एतिरो यादि फ़रमाइनि, मीज़ान अमल ते पंहिंजे गुनहगार उम्मतुनि जी नेकियुनि जे पलड़े खे वज़नी बणाइण ऐं पुल सिरात तां ग़ुलाम गुज़रनि त उन वक़्तु सजदे में वञी रब्बे सल्लिम उम्मती, यानी ए परवरदिगार मुंहिंजी उम्मत खे सलामती सां गुज़ार जूं दुआऊं ॾियनि। तिरमिज़ी 195/4 हदीस 24-41। ऐं शफ़ात फ़रमाइनि, हाणे अहिड़े आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत दिलि में छो न पैदा थींदी। अहिड़ी तरह इन्हनि ॻाल्हियुनि ऐं संदन रोअण खे यादि करियो। इंशा अल्लाह दिलि में इश्क़ जूं कैफ़ियतूं पैदा थींदियूं ऐं रोअण जी बि कैफ़ियत पैदा थी सघंदी। जीअं मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जो दिल ते असर कंदड़ ही शेर आहे, हाय फिर खंद-ए बेजा मेरे लब पर आया, हाय फिर भूल गया रातों का रोना तेरा। खंद-ए बेजा माना फुज़ूल खिलण, लब माना चुप, यानी मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह पंहिंजो पाण खे मुखातिब थी फ़रमाइनि था, अफ़सोस मुंहिंजी फुज़ूल खिल निकिरी वई। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां असां उम्मतुनि लाइ रातियुनि जो जेको रोअंदा रहिया, मूं इहो विसारे छॾियो, ग़फ़लत में पइजी वियुसि ऐं फुज़ूल खिली रहियो आहियां। हीअ बि यादि करण जो हिकु अंदाज़ आहे। इन खां अलावा आशिक़ान रसूल जी सोबत में वेहो, 72 नेक अमलनि ते अमल करियो ऐं आशिक़ान रसूल सां मदनी क़ाफ़िलनि में सफ़र करियो। इंशा अल्लाहुल करीम इश्क़ रसूल में रोअण जी ख़ूबी नसीब थी वेंदी। अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि में रोअण वारियूं अखियूं अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यादे नबी पाक में रोए जो उम्र भर, मौला मुझे तलाश उसी चश्मे तर की है। सुवाल, मां हिकु बेकरी ते कमु कंदो हुयुसि त उते 12 रबियुल अवल जे महीने में नाले पाक जा केक तयारु कया वेंदा हुआ। कुझु केकनि ते अल्लाह या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला लिखिया वेंदा हुआ। माण्हू उहे केक घर वठी वञी छुरी सां कटींदा हुआ। मुंहिंजो सुवालु इहो आहे त ईअं करणु सही आहे या ग़लति, ऐं नालो लिखण वारनि खे बि गुनाह थी सघे थो या न? जवाब, केक ते नाला लिखण जे हवाले सां केतिरा ई भेरा आशिक़ान रसूल खे सम्झायो वियो आहे। घणा माण्हू हाणे ईअं नथा कनि, ऐं जेके हाणे बि ईअं कनि था उन्हनि खे सम्झणु घुरिजे त जंहिं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक नालो चुमंदा आहियो, फ्रेम कराए लॻाईंदा आहियूं, उन्हनि जे नाले ते जान क़ुर्बान कंदा आहियूं, पोइ उन ई मुक़दस नाले खे केक ते लिखाए हथ में छुरी पकड़े करे वठंदा आहियूं। तव्हांजे इश्क़ खे छा थी वियो आहे? थोरो सोचियो त सही, तव्हां छा करणु लॻा आहियो? मूंखे त इहो चवंदे बि मज़ो नथो अचे त मां लफ़्ज़नि में बि इन खे कीअं बयानु करियां। वरी इहो जो नाले पाक
जंहिंखे असां मथे ते लॻाईंदा आहियूं ऐं उहा ख़्वाहिश रखंदा आहियूं जो सर पे रखने को मिल जाए नाले पाक हुजूर तो फिर कहेंगे कि हाँ ताजदार हम भी हैं। नक्शे नाले पाक जी अज़मत ते क़ुर्बान आशिक़ान रसूल चङी तरह सम्झी सघनि था त नाले पाक जे केतिरी शान ऐं अज़मत आहे, पर पोइ ख़बर नाहे कुझु माण्हुनि खे छा थी वेंदो आहे जो इन खे केक त ठाहे हथ में छुरी खणी वठंदा आहिनि। अहिड़ो अमल बेअदबी आहे, तंहिं करे हिन बेअदबी खां बचणु घुरिजे, छो त बाअदब बानसीब। सुवाल: मदनी चैनल ते असां अव्हां जा मके पाक ऐं मदीने पाक जी हाज़िरी जा मंज़र ॾिठा आहिनि, पर मवाजे शरीफ़ ते तव्हां जी हाज़िरी जा मंज़र नाहिनि ॾिठा। इन हवाले सां कुझु इरशाद फ़रमाईंदा? जवाब: काफ़ी साल थी विया आहिनि मूं मवाजे शरीफ़ ते हाज़िरी नाहे ॾिनी, छो त मूं पंहिंजो पाण खे इन क़ाबिल नाहे सम्झो त रूबरू हाज़िर थियां, तंहिं करे हर कंहिं जो पंहिंजो पंहिंजो ज़ौक़ हूंदो आहे। मवाज शरीफ़ ते हाज़िरी न ॾींदड़ बुज़ुर्ग मशहूर सुन्नी आलिम दीन ऐं आशिक़ रसूल हज़रत अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह, जेके सय्यदी क़ुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह जे दौर जा बुज़ुर्ग हुआ, इन्हनि जे बारे में हज़रत अल्लामा मोहम्मद शरीफ़ कोटलवी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त मां मस्जिद नबवी शरीफ़ जे दरवाज़े बाबु सलाम ते हिकु नूरानी चहिरे वारे बुज़ुर्ग खे ॾिसंदो हुयुसि। हिकु भेरो मूं उन बुज़ुर्ग सां मुलाक़ात कई ऐं पंहिंजो तारुफ़ कराए पुछियो, अव्हां सिर्फ़ु हिते नज़र ईंदा आहियो, मूं तव्हांखे मुआज़ शरीफ़ ते कॾहिं वेंदे नाहे ॾिठो। उन्हनि फ़रमायो, ही सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो करम आहे जो मूंखे पंहिंजे दरवाज़े ताईं अचण जी इजाज़त ॾिनी आहे ऐं मां दरवाज़े ते पहुची वियो आहियां। मां मवाज़े शरीफ़ ते इन्हीअ करे न आहियां ईंदो छो त कुते जो कमु घर जे दरवाज़े ते पहिरा ॾियणु हूंदो आहे, उहो घर जे अंदरि नाहे वेंदो। ईअं हिननि महबत भरियो जवाबु ॾिनो हो। जवाहिरुल बहार पेश लब सफ़ो 10 मलफूज़ात अमीर सुन्नत 233/3। सुवाल: ही ख़्वाहिश करणु कीअं त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं मुंहिंजी उमिरि बि 63 साल थिए? जवाब: बराबरी जी ख़्वाहिश न करे, थोरी घटिजी करे मूं बि इहा ख़्वाहिश कई हुई ऐं बार बार इन जो इज़हार बि कयो हो, पर मां हाणे इहा उमिरि गुज़ारे चुको आहियां जेका मालिक जी मर्ज़ी। ख़्वाहिश करण में छा थो वञे? ही इश्क़ ऐं महबत जी ॻाल्हि आहे। सुवाल: इश्क़ रसूल सां जीअण जो छा मतिलबु हूंदो आहे? जवाब: इंसान खे माउ पीउ सां महबत हूंदी आहे ऐं हुजण बि घुरिजे। अहिड़ी तरह औलाद सां बि महबत हूंदी आहे, तॾहिं ई उन खे कमाए खाराईंदा आहिनि। ईद जे ॾींहुं उन्हनि खे सुठा ऐं क़ीमती कपिड़ा पाराईंदा आहिनि, उन जे इलाज ऐं दवा दारू जो इंतज़ाम कंदा आहिनि, ॼण त पंहिंजो सभु कुझु औलाद लाइ क़ुर्बान कंदा आहिनि। त पोइ अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां माउ पीउ, औलाद, पंहिंजे माल ऐं दुनिया जी हर शइ खां वधीक महबत हुजणु घुरिजे। बुख़ारी 17/1 हदीस 15। जॾहिं असीं पंहिंजी औलाद लाइ एतिरो कुझु कंदा आहियूं त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशि करण लाइ छा छा करणु घुरिजे? जॾहिं महबत वधी वेंदी आहे ऐं घणी थी वेंदी आहे त उन खे इश्क़ चयो वेंदो आहे। इहयाउल उलूम 29/5। असांखे इश्क़ रसूल में ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे ऐं इश्क़ रसूल जो आला दर्जो इहो आहे त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अंदाज़ ऐं तौर तरीक़ा अपनाइजनि, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलिजे, इन्हनि जी सुन्नतुनि ते अमल कजे ऐं उन्हनि जे हुक्मनि ते पूरी तरह अमल कयो वञे। जीअं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जो हुकुम ॾिनो त नमाज़ पढ़ूं, रोज़नि जो हुकुम ॾिनो त रोज़ा रखूं, गुनाहनि खां बचण जो चयो त गुनाहनि खां बचंदा रहूं, सुठे अख़लाक़ ऐं आला किरदार सां ज़िंदगी गुज़ारियूं। इहे सभु शयूं करण वारो अमली तौर बि आशिक़ रसूल आहे, न त जेको गुनाहगार आहे त उहो बि आशिक़ रसूल थी सघे थो। सुवाल: सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ॾाची जे नाले सां रज़ियल्लाहु अन्हा लिखी सघिजे थो? जवाब: माशा अल्लाह, तमामु दिलचस्प सुवाल आहे। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ॾाची जो नालो क़स्वा हो। तफ़सीर रुहुल बयान सिपारो 14 सूरह नहल तहतुल आया 7-8/5। ही वॾे आशिक़ रसूल ॾाची हुई
जॾहिं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी वफ़ात थी त हिन ॾाची चारो खाइणु छॾे ॾिनो, न खाईंदी हुई न पाणी पीअंदी हुई। अहिड़ी तरह बुख ऐं उञ में सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़म में पंहिंजी जान ॾेई छॾी। जानवर मुकल्लफ़ ऐं शरीयत जा पाबंद नाहिन हूंदा। फतावा रज़विया 382/16। इन्हनि खे न गुनाह मिलंदो आहे न ई सवाब। रदी अल्लाहु अन्हु या रदी अल्लाहु अन्हा हिकु दुआ आहे। इन जी माना आहे अल्लाह पाक इन खां राज़ी थिए। इहो जुमिलो घणो करे सहाबा कराम रदी अल्लाहु अन्हुम जे नालनि सां इस्तेमालु थींदो आहे। वली जे नाले सां बि इन खे इस्तेमालु करण में को हर्ज न आहे। इन सूरत में इन जुमिले जी माना थींदी अल्लाह इन खां राज़ी थिए। फतावा रज़विया 390/23। सहाबा कराम रदी अल्लाहु अन्हुम जन्नती आहिनि, पर इन्हनि लाइ दुआए मग़फ़िरत करण में को हर्ज न आहे। ख़ज़ाइनुल इरफ़ान फ़ी पारो 28 सूरह हशर तहतुल आया 10 सफ़ो 10-11। बल्कि क़ुरान शरीफ़ में इन जो ज़िक्र आहे। सिरातुल जिनान फ़ी पारो 28 सूरह हशर तहतुल आया 10 77/10। जानवरनि सां रदी अल्लाहु अन्हु नाहे चयो वेंदो आहे। जेकॾहिं को चए थो त माण्हू इन जो मज़ाक़ उॾाईंदा, खिलंदा, उलझन में पवंदा ऐं हैरत कंदा, अहिड़ो को बि कमु शरीयत खे पसंदि न आहे जेको माण्हुनि में बेसबब बहस जो मौज़ू बणिजे। उन्हनि ॻाल्हियुनि खां बचणु घुरिजे जेके कननि खे बुरियूं लॻनि, छो त इन सां मसइला पैदा थींदा आहिनि। सुवाल: दिल में इश्क़ रसूल कीअं वधाए सघिजे थो? जवाब: सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पाक पढ़णु इश्क़ रसूल वधाइण जो बहितरीन ज़रियो आहे। वधीक इहो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ते जेके एहसानात कया आहिनि, इन्हनि खे यादि करण सां बि महबत में इज़ाफ़ो थींदो आहे। छो त असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे बख़्शिश लाइ रोअंदा हुआ। मुस्लिम सफ़ो 109 हदीस 499। हालांकि केरु ॿियनि लाइ रोए थो, असांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लाइ न रोअंदा हुआ, पर असां लाइ रोअंदा हुआ। इंशा अल्लाहुल करीम क़ब्र में बि उन्हनि जो साथ मिलंदो, उन्हनि जो करम शामिल हाल रहियो त नज़अ जे वक़्त में बि जलवो ॾेखारींदा, एतिरे ताईं जो क़यामत जे ॾींहुं पुल सिरात तां उम्मत गुज़री रही हूंदी ऐं हीउ बारगाह खुदावंदी में रब्बे सल्लिम अर्ज़ करे रहिया हूंदा त या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे सलामती सां पार कर। मुस्लिम सफ़ो 106 हदीस 482। जिते अमाल तोरिया पिया वेंदा, उते बि प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि जे नेकियुनि जो पलड़ो ॻरो करे रहिया हूंदा। तिरमिज़ी 195/4 हदीस 24-41। इते बि दुआऊं थी रहियूं हूंदियूं, अहिड़ी तरह शफ़ाअत फ़रमाईंदा। हिन तरह सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा एहसानात एतिरा आहिनि जो असां ॻणे नथा सघूं। उन्हनि एहसाननि खे यादि कंदो रहण सां बि महबत वधंदी रहंदी। बिरादर आला हज़रत मौलाना हसन रज़ा ख़ान साहिब रहमतुल्लाह अलैह जो हिकु शेर आहे, शुक्र एक करम का भी अदा हो नहीं सकता, दिल तुम पे फिदा जाने हसन तुम पे फिदा हो। सवाल: हिन शेर जी वज़ाहत कंदा। जिसे मिल गया गमे मुस्तफ़ा उसे ज़िंदगी का मज़ा मिला, कभी सेले अश्क रवां हुआ, कभी आह दिल में दबी रही। जवाब: हिन शेर जो मतिलबु इहो आहे त जंहिंखे सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क मिली वियो, उनखे ग़मे मुस्तफ़ा मिली वियो, याने उनखे ज़िंदगी जो असल मज़ो मिली वियो। छो त इश्क़ रसूल वारी ज़िंदगी ई असल ज़िंदगी आहे। कॾहिं महबत मुस्तफ़ा में अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा ऐं कॾहिं ॻोढ़ा न निकिता, पर महबत दिल में ई दबियल रही। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, ए आह मेरे दिल की लगी और ना बुझती, क्यों तूने धुआं सीन ए सोज़ां से निकाला। याने आह ॿाहिरि निकिती त थधाण थी वई, त ए आह तूं ॿाहिरि छो निकिती, जेकॾहिं ॿाहिरि न निकिरे हा त वेतर भड़के हा। पोइ चवनि था त इश्क़ में सड़ंदे सीने मां तूं धुओं छो कढियो, जेकॾहिं दिलि सड़ंदी रहे हा त इन जो पंहिंजो लुत्फ़ हुयो। सुवाल: इंसान कीअं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुहिब बणिजी सघे थो? जवाब: जंहिंसां महबत वधाइणी हुजे उन जूं ख़ूबियूं मालूम कयो। असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अताए इलाही सां तमामु ख़ूबियुनि जा जामे आहिनि। संदन जेतिरियूं ख़ूबियूं मालूम हूंदियूं, ओतिरो इश्क़ रसूल वधंदो वेंदो। लिहाज़ा सीरत जो मुतालो कयो ऐं संदन दीन जी ख़ातिर ॾिनियूं वेंदड़ क़ुर्बानियुनि पिणु उम्मत ते आका करीम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़क़त जे अंदाज़ जी मालूमात हासिल कयो। इंशा अल्लाहुल करीम इश्क़ रसूल वधंदो। वधीक ही त दुरूद शरीफ़ जी कसरत कयो। सरकार आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह हिकु नुस्ख़ो इहो बि बयानु फ़रमायो आहे त ख़ुश इल्हान क़ारी खां क़ुरान करीम जी तिलावत ॿुधण सां अल्लाह पाक जी महबत वधंदी आहे ऐं ख़ुश इल्हान नात ख़्वान सां नात शरीफ़ ॿुधण सां इश्क़ रसूल में इज़ाफ़ो थींदो आहे। नातूं बि उहे ॿुधो जेके शरीअत जे मुताबिक़ हुजनि। जीअं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह अहिड़ा आशिक़ रसूल आहिनि जो संदन क़लम मां निकितल हर मिसरा बल्कि हर लफ़्ज़ इश्क़ रसूल में ॿुॾल हूंदो आहे। अहिड़नि जो कलाम ॿुधण सां दिलि में इश्क़ रसूल वधंदो एसि ताईं जो सम्झ में न बि ईंदो तॾहिं बि दिलि मुतमइन रहंदी त हिन जो कलाम शरीअत जे मुताबिक़ आहे। सम्झ में अचे या न अचे झूमंदा वञो। ही मां उन जो अंदाज़ ॿुधाए रहियो आहियां जेके सरकार आला हज़रत रहमतुल्लाह अलैह खां वाक़िफ़ आहिनि। आम तौर ते ॿियनि जे कलाम में ही ॻाल्हि नाहे हूंदी। बिरादर आला हज़रत शहनशाह सुखन मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह, शहज़ादे आला हज़रत हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह ॿिन उलमा अहले सुन्नत जा लिखियल कलाम पढ़ण ॿुधण सां बि इंशा अल्लाहुल करीम इश्क़ रसूल में इज़ाफ़ो थींदो। सुवाल, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी ते मुश्तमिल वीडियो ॾिसण ऐं अॻिते मोकिलण कीअं? जवाब, गुस्ताखी रसूल ते मुश्तमिल ख़ाकनि ऐं वीडियोज़ खे न ॾिसणु घुरिजे, न ई ॿियनि खे मोकिलणु घुरिजे। अल्हम्दुलिल्लाह मूं अॼु ताईं कॾहिं अहिड़ी वीडियो न ॾिठी आहे, न ॾिसण जी कोशिशि कई आहे। थोरो सोचो त सही, जेकॾहिं को असांजे पीउ जो कार्टून या नाज़ेबा ख़ाका बणाए त छा असां उनखे ॾिसणु पसंदि कंदासीं? हरगिज़ न। पोइ प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते असां जूं नस्लूं, असांजा पीउ ॾाॾा सभई क़ुर्बान, उन्हनि जे गुस्ताखाना ख़ाकनि ते मुश्तमिल वीडियो ॾिसणु ऐं ॿियनि खे मोकिलणु असांजो इश्क़ कीअं थो पसंदि करे सघे? असां त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ई ॿुधंदा आहियूं। थोरी बि कमज़ोर ॻाल्हि ॿुधण खां असांजा कन ॿोड़ा आहिनि, छो त महबूब जूं सिर्फ़ु ख़ूबियूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि ऐं असांजा महबूब त अहिड़ा आहिनि जिन में ख़ूबियुनि खां सवाइ कुझु ई नाहे। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, वो कमाले हुस्न हुजूर है कि गुमाने नक्स जहाँ नहीं, यही फूल खार से दूर है, यही शमआ है कि धुआं नहीं। सुवाल, जॾहिं नबी पाक जो नालो ईंदो आहे त आंगूठा छो चुमिया वेंदा आहिनि? जवाब, नबी पाक जे नाले ते आंगूठा चुमण जाइज़ आहे, इन में को हर्ज नाहे। ख़ुसूसन आज़ान में आंगूठा चुमण जूं मुख़्तलिफ़ रिवायतूं मौजूदु आहिनि। ही अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते दलील पेश करण जी ज़रूरत ई नाहे। जॾहिं ॿार प्यारा लॻंदा आहिनि त उन्हनि खे चुमियो वेंदो आहे। क़ुरान असांखे प्यारो लॻंदो आहे, उनखे चुमियो वेंदो आहे। ईअं वालिदैन आलिमनि जा हथ पेर चुमिया वेंदा आहिनि। उन वक़्तु ही ॻाल्हि ज़हन में नाहे ईंदी त इन जी छा दलील आहे? प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते आंगूठा चुमण ते शैतान वसवसा विझंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते आंगूठा चुमण जी कहिड़ी दलील आहे? आला हज़रत रहमतुल्लाह अलैह हिन मौज़ू ते हिकु रिसालो लिखियो आहे जंहिंमें आंगूठा चुमण ते कई दलील मौजूदु आहिनि। इन खां अलावा नमाज जे अहकाम ते बि हिकु रिसालो फैज़ाने अज़ान नाले सां आहे, जंहिंमें बि आंगूठा चुमण ते कुझु दलील ॾिनल आहिनि। इश्क़ दे झल्ले ई नंबर ले गए, अक़लमंदा एवें ई उमरा गालियां। याने जेको इश्क़ शरीयत जे दायरे में हुजे, अहिड़ो इश्क़ कंदड़ अॻिते निकिरी वेंदा आहिनि। हिन शेर मां इहे अॼुकल्ह जा सूफ़ी नज़र ईंदड़ मुराद नाहिनि, जेके फ़क़ीर बणिजी नशो कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि असां पहतल आहियूं, असां आशिक़ आहियूं। अहिड़ा माण्हू रुगो शैतान जा आशिक़ हूंदा आहिनि, छो त जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ हूंदो उहो कॾहिं बि शरीयत जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदो। सुवाल, हिन दौर में बदक़िस्मती सां असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा माअज़ अल्लाह गुस्ताखाना ख़ाका ठाहे दुनिया जे मुस्लमाननि जे जज़्बातनि खे छीहो पहुचायो पियो वञे। ही इरशाद फरमाईंदा त असां इन्हनि गुस्ताखनि जो कहिड़ी तरह बाइकाट करियूं ऐं अहिड़ो कहिड़ो अमल कजे जेको असांजे तस्कीन जो सामान थी वञे? जवाब,
मुसलमान अमली तौर ते कमज़ोर थींदा पिया वञनि ऐं गुस्ताखाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथा चाहिनि त मुसलमान अमली तौर ते मज़बूत थियनि। तंहिं करे असांखे इन्हनि जो अमली बाइकाट करणु घुरिजे। जेकॾहिं ज़हन बणिजे त दुनिया में फैज़ान इश्क़ रसूल जे नाले सां मस्जिदूं ठाहियो ऐं गुस्ताखनि खे ॿुधाए छॾियो त तव्हां जेतिरियूं गुस्ताखियूं कंदव इनशा अल्लाहुल करीम असां ओतिरियूं वधीक मस्जिदूं ठाहींदासीं ऐं उन्हनि खे आबाद करे तव्हांजो अमली बाइकाट कंदासूं। ऐं जेकॾहिं मुमकिन हुजे त ईंदड़ वक़्त में जेके जामिआतुल मदीना क़ाइमु थियनि उन्हनि मां कुझु जा नाला बि इहे ई रखिया वञनि त फ़र्क़ु करणु मुश्किल थींदो। तंहिं करे मजलिस पंहिंजे सवाबदीद मुताबिक़ कंहिं कुझु जामिआत जा इहे नाला रखिया। आम तौर ते जॾहिं अहिड़ा दिलि ॾुखो ईंदड़ वाक़िया पेश ईंदा आहिनि त मुसलमान वॾा पुरजोश ऐं ग़ज़बनाक हूंदा आहिनि। थी सघे थो जोश में अची मस्जिद ठाहिण जी नियत बि करे छॾनि, पर पोइ शैतान जे वसवसनि में अची या मुख़्तलिफ़ बहाना करे इन खां महरूम रहिजी वेंदा आहिनि। लिहाज़ा नियत करण सां गॾु ई पैसा अलॻि करे छॾियो त ही मस्जिद जा आहिनि। पोइ जॾहिं इलाक़े में मस्जिद ठहे त उन में पंहिंजो हिसो ज़रूरु शामिलु कयो। अल्लाह पाक गुस्ताखनि खे हिदायत अता फ़रमाए त उहे गुस्ताखी छॾे आशिक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बणिजी वञनि। यादि रहे गुस्ताखे रसूल जो इस्लाम सां को ताल्लुक़ नाहे, जेतोणीकि हू पाण खे मुसलमान सॾे, छो त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में थोरी बि गुस्ताखी कंदड़ काफ़िर ऐं मुर्तद आहे ऐं उन जो निकाह टुटी वेंदो आहे। बहारे शरीयत 463/2 हिसो 9 उहो हमेशा ला दोज़ख में रहंदो, संदसि दुनिया ऐं आख़िरत ॿई बर्बाद आहिनि। मलफूज़ात अमीरुल सुन्नत 405/10 सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।